तव्हांजो पैसो चोरी थी सघे थो, तव्हांजो माल चोरी थी सघे थो, तव्हांजे ॿनी ॿारे में नुक़सान पइजी सघे थो, तव्हांजे दुनिया जे हर मामलात खे माण्हू चोरी करे सघे थो, लुटे सघे थो, बर्बाद करे सघे थो। पर इल्मु अहिड़ी दौलत आहे जंहिंखे जेतिरो ख़र्च कंदो ओतिरो अलाह हुन में इज़ाफ़ो फरमाईंदो, हुन में अलाह कॾहिं कमी न आणींदो। इल्मु मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि त इंसान जे लाइ हिकिड़ो वॾो खज़ानो आहे, हिकु माण्हू जे लाइ हुनजो ज़ेवर ऐं सींगार आहे, जंहिंखे अहिड़ो ज़ेवर आहे जेके औरतूं त पाईंदियूं आहिनि पर मर्दनि खे बि इल्मु सींगारे छॾींदो आहे। अकुलमंद हमेशह पंहिंजे इल्म में इज़ाफ़ो कंदो आहे, जाहिल पंहिंजे माल में इज़ाफ़ो कंदो आहे, अकुलमंद इंसान पंहिंजे इल्म में इज़ाफ़ो कंदो रहंदो आहे। ऐं अल्लाह ताला क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में नबीअनि जी दुआ सेखारी आहे। सैयदना मूसा कलीमुल्लाह पे दुआ घुरे वकुल रब्बि ज़िदनी इल्मा। अल्लाह ताला फरमाए त मूंखां इहा दुआ घुर त मुंहिंजा मौला मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो फरमा, मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो फरमा, वधाउ फरमा। जेतिरो इल्मु वधंदो ओतिरो इंसान जी इज़त खे अलाह वधाईंदो आहे। ऐं भलो आलिम उहो आहे जेको पंहिंजो पाण खे वॾो आलिम न सम्झे, हमेशह पंहिंजो पाण खे तालिब इल्म सम्झे। इल्मु वारो उहो आहे जेको माण्हू चवे त मूं इल्मु हासिल करे वरितो, इहो आलिम न आहे, इहो इल्मु वारो न आहे। इन जे करे बुज़ुर्गनि फरमायो आहे, बाद रिवायतुनि में आहे हदीस आहे, बाद रिवायतुनि में आहे कौल आहे, उतलुबुल इल्म मिनल महदी इलल लहद। इल्मु हासिल कयो पींग खां वठी कब्र ताईं, पूरी ज़िंदगी इंसान पंहिंजे साईं मुंहिंजा हर उमिरि में पंहिंजो पाण खे तालिब इल्मु सम्झे। वॾा वॾा बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि, शुयूख़ गुज़रिया आहिनि, जन पंहिंजे इल्म जा दरिया वहाए छॾिया। मुंहिंजा क़िबला आलम अल्लाह ताला उन्हनि खे फिज़री हयाती अता फरमाए, सदाईं सॼी ज़िंदगी इल्म जी प्रचार कंदे गुज़री आहे, सफ़ेद दाढ़ी थी वई आहे, पर अञा ताईं साईं फरमाईंदा आहिनि मूंखे अल्लाह ताला अञा तालिब इल्मु रखियो आहे, मां नंढड़ो तालिब इल्मु आहियां। सुभान अल्लाह। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमाए, छो इहा इल्म जी बुख आहे न, इल्म जी जो हिर्स आहे। अल्लाह ताला फरमायो आहे त यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनु मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। अल्लाह उन्हनि माण्हुनि जा दर्जा बुलंद थो करे जन अवां मां ईमान आंदो ऐं जिन खे अल्लाह ताला इल्म जी दौलत अता फरमाई आहे। बस शयूं इंसान जे दर्जनि खे बुलंद कंदियूं। क़ुरान जो फरमाए, हिकिड़ो ईमान, ॿियो इल्मु। जंहिं वटि ईमान न आहे, सखणो इल्मु आहे, इहो बि अंधो आहे। जंहिं वटि सखणो इल्मु आहे, ईमान न आहे, इहो बि ख़ाली आहे, फ़ाइदो न आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए दर्जा तॾहिं बुलंद थींदा जॾहिं ईमान बि हुजे ऐं इल्मु बि हुजे। ॾिसंदो न, हिकिड़ा सखणा इल्म वारा हूंदा आहिनि, दीन जो इल्मु त पढ़ंदा पर नबी जा बेद बि लॻा वेठा आहिनि, क़ुरान बि पढ़नि था, हदीस बि पढ़नि था, बुखारी बि पढ़नि था, मुस्लिम शरीफ़ पढ़नि था, नबी जो शान नज़र नथो अचे। अल्लाह ताला जी शान में तौहीन कंदा था, वॾा वॾा किताब पढ़ियो वेठा आहिनि, जा माण्हू अल्लाह जा मुखालिफ़ लॻा वेठा आहिनि, मदीने वारे साईं जा दुश्मन लॻा वेठा आहिनि, सदा आहिनि बि पंहिंजो पाण खे ॾाढ़ी वारो, पटके वारो, इल्मु वारो था। पर बुज़ुर्गनि फरमाया बिन इश्क जो पढ़ते हैं बुखारी, आता है बुखार उनको बुखारी नहीं आती। इश्क ना है ईमान, इश्क माना ईमान, ईमान ना है तो उन्हनि खे इल्मु नफ़ो नथो ॾे। क़ुरान थो फरमाए दर्जा तॾहिं बुलंद थींदा वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। हिकिड़ो त ईमान वारो हुजे ऐं ॿियो इल्मु वारो हुजे, हिननि जे दर्जनि खे अल्लाह बुलंद फरमाईंदो। अल्लाह तामलून ख़बीर। ऐं अल्लाह ताला ख़बर वारो आहे, जेको तव्हां अमल कयो था उन्हनि सभिनी तव्हांजे अमलनि खां अल्लाह बाख़बर आहे। ऐं क़ुरान थो फरमाए कुल हल यस्तवी लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। जेके इल्मु रखनि था ऐं जेके इल्मु नथा रखनि, तव्हां सम्झो था इहे पाण में बराबरि आहिनि। क़ुरान थो फरमाए सुवालिया अंदाज़ में रब ख़बर ॾिनी आहे, हे मुस्लमानो, हे दुनिया वारो, छा जेके इल्म वारा आहिनि, जेके जाहिल आहिनि, इहे पाण में बराबरि थी सघंदा? हरगिज़ न। इल्म वारे जो शान आला आहे, जाहिल माण्हू भली आबिद हुजे, ज़ाहिद हुजे, पर उनजो दर्जो इल्म वारे खां वधी नथो सघे। आलिम जो शान अल्लाह अञा वधाईंदो आहे। साईं करीम फरमाए, हिकिड़ो माण्हू सॼी राति वेही इबादत करे, हिकिड़ी राति न, ॿ रातियूं न, 100 रातियूं न, पंहिंजी ज़िंदगी जा 70 साल बेरिया इबादत करे, ज़ोद ऐं तक़वा इख्तियार करे, होॾां हिकिड़ो माण्हू सुबुह जो सवेर अचे के आलिम जे साम्हूं वेही हिकिड़ो इल्म जो बाब सिखे। इल्म जो हिकिड़ो बाब सिखे। हे जेको हर महफ़िल में तव्हांखे इल्म जो दर्स ॾिनो वेंदो आहे, इन जे बारे में साईं करीम फरमायो, जेको माण्हू इल्म जो हिकिड़ो बाब सिखे, नबी साईं थो फरमाए होॾां को बानो 70 साल इबादत करे, अल्लाह ताला हिन हिकिड़े
किताब सिखण वारे जो दर्जो अञा बुलंद बाला फरमाए सुभान अल्लाह छो इल्म वारो ही अल्लाह ताला जे खौफ रखण वारो बुजुर्गन फरमायो आहे त ज़ाहिद जाहिल हुजे उन खां बेअमल आलिम अञा वधीक शान वारो आहे छो हिकिड़ो शैतान हुजे शैतान ऐं शैतान गॾियो हिकिड़े बुजुर्ग सां उन खां पुछा कई त तोखे गुमराह करणु कंहिंखे सवलो लॻंदो आहे चई त जेको अणपढ़ियो जाहिल ज़ाहिद आबिद हुजे न उनखे गुमराह करणु सवलो आहे हिकिड़ो बेअमल आहे पर आलिम आहे इल्म वारो आहे उनखे मां गुमराह न करे सघंदो आहे चई कीअं चई ॾिस तोखे मिसाल थो ॾियां हिकिड़ो आबिद हुजे सॼी राति इबादत करे चई ॾिसजे हिनखे कीअं थो गुमराह कयां पर जाहिल हुयो इबादत पे कई सॼी राति आयो उन वटि सुबुह जो सवेरो फजर नमाज़ ते पियो अचे पंहिंजी मुंडी शैतान माण्हू जी सूरत में वियो उनखे मुंडी लाहे ॾिनई चई ॿुधा अल्लाह ताला हिन मां उठ गुज़ारे सघे थो मतिलबु हिन मुंडी मां उठ गुज़ारे सघे थो त हुन जाहिल सूफ़ी चयुसि त इहो मुमकिन न आहे उठ को हिन मां गुज़री सघे थो छा इहो मुमकिन न आहे वरी मस्जिद में आयो हिकिड़ो आलिम वेठो हुजे जेको दर्स पियो ॾे उनखे चई त भला ॿुधा अलामा सगोरा हिन मुंडी मां अल्लाह उठ गुज़ारे सघे थो त आलिम सगोरे चए तूं त बरोबर शैतान आहीं हिकिड़ो उठ छा हिन मुंडी मां सॼी दुनिया खे अल्लाह गुज़ारणु चाहे त अल्लाह कुदरत रखण वारो उठ छा सॼी दुनिया मुंडी में अल्लाह जे गुज़ारणु चाहे रब कादरे मुतलक आहे अल्लाह गुज़ारे सघे थो हुन बुज़ुर्ग जे ॿुधाई ॾिठई आलिम ऐं जाहिल सूफ़ी में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं क़ुरान तो फरमाए इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा अल्लाह खां संदसि बाननि मां घणो डिॼण वारा उहो इल्म वारा आहिनि जेके इल्म वारा आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला पंहिंजो ख़ौफ़ अता कंदो आहे ख़शियत अता कंदो आहे हिन मां मुराद आहे त आलिम उहो आहे जेको ख़शियत इलाही रखण वारो हुजे सो आलिम न आहे पहिरियां हुयो त ईमान हुजे ईमान ऐं इल्म गॾु हूंदा हिते वरी अल्लाह थो फरमाए ख़शियत ऐं इल्म ॿई गॾु आहिनि ख़शियत न हूंदी त उहो आलिम न आहे इल्म वारो ई अल्लाह खां ॾियण वारो आहे अल्लाह जो ख़ौफ़ रखण वारो आहे बज़ाहिर वॾो आलिम हुजे मूं वांगुरु वॾियूं रड़ियूं करे तकरीर बि करे ऐं माण्हुनि खे वॾा इल्मी नुक़्ता ॿुधाए जे अल्लाह जो ख़ौफ़ न आहे ख़शियत न आहे अल्लाह ताला हुनजे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा पैदा न कयो आहे त हुनजो इल्म हुनजो पढ़णु पढ़ाइणु दर्स ॾियणु हुनजो साईं मुंहिंजा वॾा वॾा किताब लिखणु हुनजो साईं मुंहिंजा वॾो इल्म जो फैलाव करणु अचायो आहे कंहिं कम जो न आहे इल्म वारो उहो आहे जेको ख़शियत रखण वारो आहे ख़शियत मां मुराद आहे इल्म पढ़े ऐं उनजे मथां अमल करे ॾेखारे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾिहाड़े जेके 5 सुवाल थींदा हर इंसान खां 5 सुवालनि मां हिकिड़ो सुवाल इहो थींदो आख़िरी सुवाल महशर जे मैदान में हर इंसान खे उन्हनि जो जवाबु ॾियणो आहे साईं फरमायो तेसीं उनजा पेर महशर जे मैदान खां कोन चुरंदा जेसीं इन्हनि सुवालनि जा जवाब न ॾे हिकिड़ो इहो जेको इल्म सिखियई उनजे मथां अमल केतिरो कयो हुए इहो सुवाल थींदो ऐं महबूबन करीमन फरमायो इन सुवाल जे करे घणा आलिम जहन्नम जी बाहि में विधा वेंदा जेके बज़ाहिर पढ़िया बज़ाहिर वॾा वॾा किताब पढ़िया सिखिया माण्हू आलिमनि वटि वेठा इल्म सिखिया पर अमल कोन कयनि इहे घणा माण्हू इन सबब जे करे जहन्नम जी बाहि में विधा वेंदा अल्लाह ताला शान जहन्नम जी बाहि खां बचाए ऐं क़ुरान मजीद जी पहिरीं सूरत असांजो दीन इल्म वारो दीन आहे पहिरीं जेका सूरत नाज़िल थी हुई न सूरह अलग हुई अल्लाह ताला वही नाज़िल फरमाए महबूबन करीमन ॾे इक़रा वरब्बुकल अकरमुल्लज़ी अल्लम बिल कलम अल्लमल इंसान मा लम यअलम पढ़ ऐं तुंहिंजो पालनहार वॾो करीम आहे जे कलम जे ज़रिए तव्हांखे इल्म सेखारियो जे इंसान खे उहो कुझु सेखारियो जेको उहो न ॼाणंदो हुयो अल्लाह ताला इल्म जी तारीफ़ कई आहे क़ुरान मजीद फुरकान हमीद असांखे दर्स ॾे थो त इल्म वारा बणिजो इल्म सिखण वारा बणिजो ऐं मदीने वारे साईं फरमायो इन्नल उलमा वरसतुल अंबिया उलमा अल्लाह जे नबीअनि जा वारिस आहिनि जेके इल्म रखण वारा आहिनि दीन जो इल्म ऐं अमल करण सां गॾोगॾु इल्म था रखनि इहे नबीअनि जा वारिस आहिनि साईं करीमन फरमायो मन जा अजलहु वहुव यतलुबुल इल्म लकी अल्लाह वलम यकुन बैनहु व बैनन नबिय्यीन इल्ला दरजतुन नुबुव्वा मदीने वारे साईं फरमायो जेको माण्हू इन हाल में मरी वियो तवज्जो जो आख़िरी जेको माण्हू इन हाल में मरी वियो जो उहो इल्म जी तलब में हुयो
जाखोड़ पियो करे सॼी ज़िंदगी इल्मु सिखंदो रहियो वञी के आलिम वटि वेहां के बुज़ुर्ग वटि वेहां को किताब पढ़ां इल्मु सिखां इल्म जी तलब कयां आलिम बणिजा इल्मु सिखंदे 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 उनखे मौत अची वियो इन मां मुराद इहा न 8,000 मदरसे में वेहल पोइ आलिम न तव्हां तलब इल्म जे लाइ किताब पढ़ो क़ुरान में फ़िक्र कयो तर्जुमे सां क़ुरान पढ़ी उन में फ़िक्र कयो अल्लाह ताला छा थो चवणु चाहे हदीस सिखो यादि कयो पंहिंजे मुंहुं उन हदीस खे सम्झो सम्झ में न अचे तव्हांखे एतिरो ज़ौक़ हुजे जो हदीस जो किताब खणी के आलिम वटि वञो साईं हीअ हदीस सम्झ में न आई आहे असांखे सम्झा हे दीन जो मसइलो मां सिखणु चाहियां थो उन में मूंखे दीन जो मसइलो सेखार क़ुरान सिखे हदीस सिखे उन में अल्लाह ताला जे आरिफ जेके क़ुरान मजीद आहे उन्हनि खे सिखण जी कोशिश करे इहो आलिम आहे इन तलब में जेकॾहिं को माण्हू मरी वञे साईं करीम फरमायो लम यकुन बैनहु व बैन नबिय्यीन इल्ला दरजतन नुबुव्वा उन क़यामत जे ॾिहाड़े उन जे ऐं नबियनि जे विच में को संधो न हूंदो सवाइ हिन ॻाल्हि जे जो हे नबी नाहे हो अल्लाह जा नबी आहिनि नबियनि सां गॾु उथारियो वेंदो नबियनि सां गॾु जन्नत में रवानो सुभान अल्लाह जॾहिं नबियनि जो साथ मिली वञे क़यामत जे ॾिहाड़े त उन खां वधीक ॿी कहिड़ी दौलत हिन खां वधीक ॿी कहिड़ी नेमत आहे अल्लाह ताला शान असांखे आलिमनि में जीआरे इल्म वारनि सां गॾु उथारे तलबे इल्म में शर्म और नसीब फरमाए अल्लाह ताला शान असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन